पंहिंजे रिसर्च पेपर ते अची वियासीं जंहिंमें असां इहो सम्झासीं असां पंहिंजे रिसर्च खे कीअं रिपोर्ट कई। हीउ मुंहिंजो जनरल रिसर्च पेपर आहे, एक्सपेरिमेंट इंटरप्रिटेशन इन एडल्ट पॉपुलेशन इन पाकिस्तान इन चाइना इन पाकिस्तान जिम। ही मुंहिंजो सुपरवाइज़र जो नालो आहे ऐं जेको पेपर पब्लिश करायो, जंहिंमें हिन पेपर्स में मां कीअं डेटा खे रिपोर्ट कयो आहे उहो सम्झी हलो। ठीकु आहे। ऐं इन में सभ खां पहिरीं जेका ॻाल्हि आहे उहा असांजी आहे त रिसर्च मॉडल। हीउ मुंहिंजो रिसर्च मॉडल आहे जेको तव्हां अॻु में ॼाणूं पिया। ऐं उन खां पोइ ही रिसर्च मैथोलॉजी आहे जंहिंमें मां जेम एडल्ट पॉपुलेशन सर्वे खे मां डेटा डाउनलोड कई आहे, जेको जेम जे हवाले खां ही तव्हां पिक्चर ॾिसी रहिया आहियो हिते। ऐं इन जी वीडियो नंबर 1 और 2 राष्ट्र रेगुलेशन मुफ़सिल तरीक़े सां मां हिनखे एक्सप्लेन कयो आहे। सैंपल साइज़ जेको पाकिस्तान जे हवाले खां 1999 ऐं चाइना में 3683 आहे। ही प्रोफाइल आहे रिस्पोंडेंट जो ऐं ही जेकी डिस्क्रिप्शन आहे वेरिएबल जी। वेरिएबल जो नालो आहे, जेम जी कोडिंग कहिड़ी आहे, एक्सप्लेनेशन कई इन जी आहे वेरिएबल जी, ऐं जो मय्यर आहे येस आर नो। ऐं तंहिंखां पोइ असां रेगुलेशन सां छो लॉजिस्टिक रेगुलेशन छो था रन कयूं, उनजो रीज़न आहे त भई असां डिपेंडेंट वेरिएबल कैटेगोरिकल आहे, इन जे करे असांजो या डायटोमिस आहे, इन जे करे असां कयूं था। ऐं तंहिंखां पोइ ही कोरिलेशन टेबल आहे फॉर चाइना ऐं ही कोरिलेशन टेबल आहे फॉर पाकिस्तान, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी का मल्टी क्वांटिटी जो इशू तव्हांखे नज़र कोन अची रहियो आहे। ऐं उन खां पोइ ही असांजो जेके गुज़नेस ऑफ इट इन स्टैटिस्टिक्स आहिनि, चाइना जे हवाले खां ही पाकिस्तान जे हवाले खां आहिनि। त जंहिंमें तव्हां ॾिसी आया आहियो त ओमनीबस टेस्ट मॉडल 1 मॉडल 2 मॉडल 3 ऐं में सभिनी में सिग्निफिकेंट आहे। जेको असांजे पोइ जेको वीडियो में तव्हां ॾिठो उन में असांजे मॉडल कुल 2, हिकिड़ो 0 हिकिड़ो 1, इन करे असांखे जेको टेबल हिकिड़ी मिले पई, हिते असांखे 4 टेबल मिले, 4 मॉडल मिलनि पिया, जेके तव्हां जेको स्पीसीस जी जेको में रिज़ल्ट्स में तव्हां ॾिसो 4 मॉडल असांखे 4 मॉडल जी मां छा कयो आहे त ओमनीबस टेस्ट हर हिकु मॉडल मां खणंदो आहियां, हिते रखंदो आहियां। कॉक्सिनेल जी हर हिकु खणंदो हिते रखंदो आहियां, नेगल करके जी बि, हॉस्मर जी बि ईअं खणंदो आहियां। हाणे इहे मूं काॾों वधियूं, इहे मां थोरो तव्हांखे ॾेखारींदो हलां त बहितर आहे। अच्छा, ही हिन में ई असां टेबल में अची वियासीं। हिते असां पंहिंजे में अची, हिन में असां ॾिसूं था त मॉडल नंबर जेको आहे असांजो ये असांजो मॉडल 2 आहे। मॉडल 2 में जेका बि असांजी हॉस्मर आहे उहो त मां खणी वियुसि हुन में रखियो। अच्छा, उन खां पोइ असांजी जेका हिन में टेबल आहे क्लासिफिकेशन, ही क्लासिफिकेशन हिकिड़ो वैल्यू 73 बि मां हुते खणी हुयमि, जंहिंमें करेक्ट परसेंटेज हुयो। ऐं उन खां अलावा मूं वटि जेको आहे हॉस्मर बि थी वियो, क्लासिफिकेशन वेरिएबल इक्वेशन बि थी वियो। अच्छा, मॉडल समरी ही निकल करके आर स्क्वायर 14% खां 21%, इहे वैल्यूस मां खणंदो हर हिकु मॉडल में रखंदो वियो आहियां। अहिड़ी तरीक़े सां तव्हां बि जेको आहे उहो पंहिंजो जेका टेबल आहे उहो टेबल ईअं ठाहे सघो था, हर हिकु वैल्यू हर हिकु मॉडल मां तव्हां खणंदा आहियो। जेकॾहिं तव्हां हेराडिकल मल्टीपल रेगुलेशन तव्हां लॉजिस्टिक रेगुलेशन तव्हां यूज़ करे रहिया आहियो त ठीकु आहे। हाणे असां पंहिंजे टेबल ते वरी अची वियासीं ऐं हिन खां पोइ ही सोर्स जेका टेबल जेको आहे उहो मां तव्हांखे ॿुधाए छॾी, करेक्ट परसेंटेज उतां जेका मां तव्हांखे ॿुधाई आख़िर में कट पॉइंट 50%। ठीकु आहे। ऐं उन खां अलावा ही टेबल आहे जेका मां मॉडल ठाहिया, जंहिंमें बीटा मां खयो एक्सपोनेंशियल एज, कुझु जेंडर जो मूं खयो, वरी H1 जो H2 जो एज, सभिनी जा वेरिएबल तव्हांजा जेके बीटा जा आहिनि ऐं जेके एक्सपोनेंशियल जेके असां ऑड्स रेशियो उहे बि तव्हां खणी करे हिते तव्हां हीअ टेबल पूरी ठाहियो ऐं इन पूरी टेबल खे पोइ तव्हां जेको आहे एक्सप्लेन करे तव्हां रिपोर्ट कयो। तरीक़ो इहो ई आहे, लेकिन इन जो ज़रियो आहे उहो सभु टेबल जेके पोइ तव्हांखे मां ॿुधायां, जीअं मूं जेको आहे तव्हांजा आर स्क्वायर जा कॉक्स एंड स्नेल ऐं नेकल करके जेको आहे उनजा मां हिन जा वैल्यूस बि खणी करे मां हिन में ठाहिया। हिन वक़्तु मूं वटि मॉडल में बीटा एक्सपोनेंशियल आहे ऐं तव्हां जेकॾहिं हिकिड़ो कॉलम वधाइणु चाहियो था त तव्हां हिन में हिकिड़ो कॉलम तव्हां वधायो सिग्निफिकेंस जो, त भाई जेको तव्हांजी बीटा वैल्यू सिग्निफिकेंट आहे या न आहे। ऐं टे हर हिकु में जेको कॉलम में हर हिकु मॉडल में टे तव्हांखे कॉलम ईंदा ऐं पोइ तव्हां उनखे जीअं मूं तव्हांखे सम्झायो ईअं तव्हां हिनजा एक्सप्लेन कंदा वञो। हिनखे रिपोर्ट करण जो तरीक़ो हिकिड़ो जेको मां अॻु में ॿुधायो, हिकिड़ो हीउ बि तरीक़ो मुंहिंजो आहे त मां लिखियो आहे त मॉडल 1 इज़ अ बेसिक मॉडल which includes only control variable of gender, age, education, जंहिंमें ईअं तव्हां जेके वर्डिंग तव्हांजी मुख़्तलिफ़, पर हिकिड़ो तरीक़ो इहो बि आहे जेके तव्हांखे पसंदि अचे त Result in table 7 shows that the gender itself does not happen to be a good independent predictor in intervention in China. हालांकि the model predictor I in the Pakistani case में तो जो इनका relationship वो 1.4 I 1 point. In the most of the times more likely comparing female to show the positive intentions.
age hawale ka both men or women are likely to possess a similar interpreted intention. In case of the effect of age interpreted intention, a linear effect of the age has been observed. Age linear jaane मतलब जी age बदल नहीं रहती है ताजा interpreted intention भी ताजा पता लगा बने of an adult in increasing his or intention to be entrepreneur. ये एक साथ एक तरीके का राज में तहाँ देखिए तहाँ explain करे तहाँ है कि किसी के तहाँ इन report कर सको था बोला कि आपको जो का using 0.5 confidence of H1 जो का has been verified by the model 2 with the self-efficacy role model and the risk aversion are proposed to cause the impact on the adult. ये तरीका पूरे को मालिक हुआ जब में तहाँ ने के समझी सको था as on the compo simulate the odds ratio exponential beta in the model. One shows the fear of failure is a poor predictor of the interpretation. Due to this reason, one has been supported partially. Proposition 2 has been tested in the model 3, which include adult perception about the availability of interpretable opportunities in them. And he could put tariq wa jeme taha पांचे पेपर में तहां लिखी की रिपोर्ट कयो चा पांचे पेपर में या पांचे थीसिस में इते ही असां अॼु हिन वीडियो जो इख्तिताम कर रहा आहियूं उम्मीद कयां थो तव्हांखे जेको मुकम कयो आहे इहो काफ़ी तव्हांखे पसंदि आयो हूंदो ॻाल्हि सम्झ में बि आई हूंदी हिन बारे खां काफ़ी टेक्निकल आहे जेकॾहिं कोई सवाल हुजे त तव्हां मूंखे ईमेल बि करे सघो था मुंहिंजे पेज जेको हिन जो पंहिंजे वीडियो जे हेठां बि तव्हां लिखी सघो था त जीअं मां तव्हांजे सवालनि जो बर जवाबु ॾेई सघां तेसि ताईं तव्हांजी आख़िर में वॾी महिरबानी तव्हां वीडियो खे पूरो ॾिठो काफ़ी लंबी वीडियो भी हुई पर बहरहाल जेकी ज़रूरी शयूं सम्झूं मां तव्हांखे ॾिनियूं थी सघे थो इन में का मूंखां ग़लती बि थी हुजे छो जो हीउ जेको लॉजिक रेगुलेशन काफ़ी टेक्निकल आहे इन में का ग़लती बि थी हुजे त उनखे आइडेंटिफाई करे कंदो त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी ऐं आख़िर में तमामु महिरबानी तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो वरी इंशाअल्लाह जल्द ॿी वीडियो में मिलंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़